बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां एसेंशियल इंग्लिश ग्रामर जो यूनिट 5 कंदासीं। यूनिट 5 उन में जेको इस्तेमालु थियल आहे टेंस उहो प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थियो। आई डू, आई वर्क, आई लाइक एटसेट्रा। यानी हीअ डू, वर्क, लाइक इहे प्रेज़ेंट सिंपल टेंस जे अंदरि। प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जेको आहे उनजी जेका डेफिनेशन ऐं इन जी वज़ाहत कंदासीं त कीअं आहे। उन में सेक्शन ए जेको आहे सो बयानु थियल आहे। सेक्शन ए में जेको आहे सो हीअ तस्वीर आहे। इन ते जेको आहे जुमिला पढ़ूंसि था। माना छा था चवनि, हे था चवनि वी रीड अ लॉट, असां तमामु घणो पढ़ंदा आहियूं। त लफ़्ज़नि ते जेकॾहिं गौर कंदासीं त हिते असां वटि सेखारींदो आहे असां तमामु घणो पढ़ूं था। माना हिन महिल किताब हिननि जे हथनि में आहिनि, हिन महिल पढ़नि बि था। दे आर लुकिंग एट देयर बुक्स, पंहिंजे किताबनि ॾे ॾिसनि था पिया। हिन महिल जारी आहिनि, पंहिंजे किताबनि ॾे ॾिसनि था पिया। इहा त ॻाल्हि आहे, हिते पढ़नि नथा, हिन महिल किताबनि ॾे ॾिसनि था पिया त कहिड़ा कहिड़ा किताब पढ़ा आहिनि। सो दे रीड अ लॉट, इहे तमामु घणो पढ़ंदा आहिनि, यानी इहे तमामु घणो था पढ़नि। यानी इन जी जेका पढ़ाई आहे उहा रोज़मर्रा जे पढ़ाईअ जो हिसो आहे। हिन महिल जेकॾहिं पढ़ी रहिया हुजनि हा त असां हुनखे चऊं हा त हे ईअं चवंदा त असां वी आर रीडिंग नाउ, असां हिन महिल पढ़ूं था पिया। पढ़नि नथा, हिन महिल सिर्फ़ु हीअ थो जुमिलो ॿुधाए त माना हीअ सिर्फ़ु पंहिंजे किताबनि ॾे ॾिसनि था पिया त कहिड़ा बुक खणी वञी करे पढ़ूं। सो थो, था, थी, थियूं वारो सिस्टम जेको आहे सो असां वटि हले थो पियो, उनखे थोरो सम्झण जी ज़रूरत आहे। इहे कढी छॾियो, पुराणो तरीक़ो आहे, इहो तमामु फ़रसूदा निज़ाम आहे। इनखे जेको आहे सो ग़लति तरीक़े सां पढ़ाए थो न हिते। जेकॾहिं असां चवंदासीं वी रीड अ लॉट, इन जी माना इहा बि थींदी त असां पढ़ंदा आहियूं या असां पढ़ूं था बि सही आहे, पर हिन महिल नथा पढ़नि। एट द टाइम ऑफ स्पीकिंग हीअ जेका आहे असां ॻाल्हाइण दौरान पढ़नि नथा। हिन महिल सिर्फ़ु उहे पंहिंजे किताबनि जे हिसाब सां, हिन महिल जारी कमु उहो किताबनि ॾे ॾिसणु आहे त कहिड़ा किताब खणूं पोइ वञी पढ़ूं। माना हीअ पढ़ंदा आहिनि हिते। इहा असां किताब असां तमामु घणो पढ़ूं था जी माना हिते था जेको लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि उहो हिते इहा थो माना कढे त इहे माना घणो पढ़ंदा आहिनि। उर्दू में जेकॾहिं हिन जी ट्रांसलेशन जेकॾहिं कजे त उहा अञा तव्हांखे चिटी तरह सां सम्झ में अची वेंदी। त उर्दू जी जेकॾहिं ट्रांसलेशन इंग्लिश मां इहो जेको जो लफ़्ज़ लिखियलु आहे वी रीड अ लॉट, इन जी उर्दू माना कंदो छा कंदो त असां हम बहुत ज़्यादा पढ़ते हैं, हम बहुत ज़्यादा पढ़ते हैं। त पढ़ते हैं वारी माना इहा जेको आहे निकिरंदी न, पढ़ रहे हैं वारी माना कोन निकिरंदी। सो माना हिते अहिड़ी तरह सां असां तमामु घणो पढ़ूं था या पढ़ंदा आहियूं, इहा माना निकिरंदी। हिते पढ़ूं था जी माना हिते उहा थी निकिरेव। पढ़ी रहिया आहियूं जी माना नथी निकिरे, जारी न आहे त हिन महिल नथा पढ़नि। सो दे रीड अ लॉट माना तमामु घणो पढ़ंदा आहिनि। मां हिकिड़ी माना थो करांसि, ॿी माना उहे तमामु घणो पढ़ंदा आहिनि ऐं पढ़नि था बि सही आहे, पर जेको आम तौर ते जेका माना निकिरणु खपंदी आहे उहा आहे माना पढ़ंदा आहिनि वारी। इन करे बहितर मां सम्झंदुमि त इहा माना हाली कढांसि। उहा बि निकिरंदी थो था थी वारी बि, पर उहा उन जे कॉन्टेक्स्ट मुताबिक़ निकिरंदी। जेको मक़सदु निकिरे, किथे थो था थी सिंधी में कंटिन्यूस जी माना बि कढंदो आहे। पोइ इन करे चऊं था त इहो तरीक़ो ॿारनि खे पाण बि न सम्झो न पाण सिखो। इन लफ़्ज़नि ते गौर करण जे बजाए त जिथे थो था थी रही रहियो रहिया आहे, इहो ई तव्हांजे मसइले में मग़ज़ में अची फाथो आहे मसइलो, जंहिंजे करे तव्हां इंग्लिश खे सही नमूने सां न सिखी सघिया आहियो। इंग्लिश ॿोली आहे, लैंग्वेज आहे, तव्हां उनखे पंहिंजे लफ़्ज़नि में फासाए छॾियो आहे, ख़ाली थो था थी रहियो रही रहिया में। महिरबानी करे इन तरीक़े खां निकिरी वञो जेसीं ताईं इहो तव्हांजे दिमाग़ में तरीक़ो रहंदो। न त शागिर्द सिखी सघंदा सही अंग्रेज़ी, न टीचर सेखारे सघंदा या पाण सिखी सघंदा अंग्रेज़ी खे सही नमूने सां। सो महिरबानी करे इन्हनि ग़लति तरीक़नि खे छॾे ॾियो, सही नमूने सां ॾिसो त हीअ कॉन्टेक्स्ट कीअं माना हीअ पढ़ंदा आहिनि किताब। ठीकु आहे, हाणे हिन महिल छा था कनि, पंहिंजा किताब पिया था ॾिसनि ऐं तमामु घणो पढ़ंदा आहिनि। माना पोइ भली पढ़नि था अचो तव्हां, को फ़र्क़ु नथो पए। लफ़्ज़नि ते गौर करण जी का बि ज़रूरत कान्हे। सॼी जेको आहे सो एसेंशियल इंग्लिश ग्रामर जी ट्रांसलेशन ते मां इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदुसि, जंहिंजे करे हीअ वॾी ख़राबी पैदा थी आहे हिते असांजी सिंध में, ख़ासि करे सॼी में ओवरऑल जे करे थी वञे। जेके बि अंग्रेज़ी असां सही न सिखी सघिया आहिनि हितां वारा, जेके बि आहिनि सिंध जा रहाकू, उन में मां पंहिंजे तजुर्बे में ॾिठो आहे त मूंखे जेको प्रॉब्लम ॾिसण में आयो उहो इहो आहे त लफ़्ज़नि ते गौर कराए ऐं ॿारनि खे सेखारे थो वञे ऐं सिखियो थो वञे पाण बि। सो लफ़्ज़नि ते का बि गौर करण जी ज़रूरत कान्हे, मक़सद खे वठण जी ज़रूरत आहे उतां। सो महिरबानी करे इन ग़लति तरीक़नि खां निकिरी अचो ऐं हीअ मुंहिंजो जेको किताब जो ट्रांसलेशन आहे इनखे बि तव्हां गौर सां पढ़ो, सिखो, सम्झो ऐं इन ते जेको आहे सो अमल बि कयो। तव्हांजी महिरबानी थींदी, छो जो असांजा सिंधी भाइर भेणियूं अदरियूं सभु अमलियूं जेकॾहिं सिखी वठंदा सभु जा सभु सही नमूने सां, त इंग्लिश जेको आहे सो आसान थी पवंदी ऐं सवलाई सां माण्हू जेको आहे सो अंग्रेज़ी खे सम्झी बि सघंदो। हीउ ॿियो जेको जुमिलो आहे पढ़ूं आहे, टेक्निकल शइ हिन में बयानु थियल आहे हिकिड़ी, ॾिसूंसि था। आई लाइक आइसक्रीम, मूंखे आइसक्रीम वणंदी आहे, यानी वणे थी बि सही आहे, वणंदी आहे या वणे थी। सो हिते जेको आहे सो मुझे आइसक्रीम पसंदि है, उर्दू जी माना बि
बेहतर तरीक़ो मां तव्हांखे जेको ॿुधायां थो, जेकॾहिं तव्हांखे हितां डायरेक्टली इंग्लिश मां उर्दू में ट्रांसलेशन करे पोइ सिंधी में कंदो, पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त कीअं था ट्रांसलेशन खे फिरायूं, कीअं था लफ़्ज़नि खे गौर करे जेको आहे सो तबाह कयूं। सो आई लाइक आइसक्रीम, मूंखे आइसक्रीम वणे थी या वणंदी आहे। हिते जेको आइसक्रीम आहे इहो हिन जनरल आइडिया में इस्तेमालु कई आहे, जेका हीअ आइसक्रीम आहे, आइसक्रीम इन ॾांहुं आहे। हीअ जेका सॼी आइसक्रीम हिन हथ में आहे इहा हिकिड़ी आहे, पर हिन जेका क्रीम अंदरि हिन में मौजूदु आहे उनखे आइसक्रीम चयो आहे, यानी अंदरि जेका मलाई आहे हिन में, मलाई अनकाउंटेबल नाउन थींदो आहे, इन करे हिते अन इस्तेमालु न थी आहे। जीअं हिते अन इस्तेमालु थी आहे हिन में, ही इज़ ईटिंग अन आइसक्रीम, माना हीअ हिकु आइसक्रीम खाए रहियो। सिंधी में हिकु जी ट्रांसलेशन सिंधी में ॻाल्हाईंदा न आहियूं, माना आइसक्रीम थो खाए मतिलबु, ठीकु आहे। सिंधी में न चवंदा आहियूं असां त हिकु आइसक्रीम थो खाए, आइसक्रीम थो खाए, पर अन इंग्लिश में काउंटेबल नाउन सां लाज़मी तौर ते जेको आहे सो अन या अ इस्तेमालु थींदी आहे अकॉर्डिंग टू द यूज़, इस्तेमाल जे मुताबिक़। जीअं वावल साउंड ईंदो आहे, वावल लेटर न, त पोइ तव्हांखे अन इस्तेमालु कंदी। ही इज़ ईटिंग अन आइसक्रीम, आइसक्रीम थो, इन ते बि बहस कंहिं टाइम ते कंदासीं, वीडियोस ठाहींदासीं, ठीकु आहे। ही इज़ ईटिंग अन आइसक्रीम माना आइसक्रीम थो खाए, यानी हिकु आइसक्रीम जेको सॼी जेका हथ में अथसि, अहिड़ी ॿी बि हुजे हा त उहा वारी उहा बि खाए हा, ठीकु आहे। पर हाणे हिन क्रीम जेका हिन में अंदरि मौजूदु आहे मलाई, उनजी ज़िक्र नथो करे, बल्कि उन में सॼी जेका वठी आयो आहे उनजो ज़िक्र आहे हिते, इन करे अन इस्तेमालु थी आहे। वरी हिन में अन इस्तेमालु न थियल आहे, इन जी माना त जेका हिन में जेका मलाई हूंदी आहे उहा हिनखे आइसक्रीम वारी वणंदी आहे। ही लाइक्स आइसक्रीम, हिनखे आइसक्रीम वणंदी आहे, हिनमहिल हिकिड़ी थो खाए, ॿी बि खाई सघे थो, टी बि खाई सघे थो, केतिरियूं बि खाई सघे थो, को मसइलो न आहे। पर हिते जेको अन इस्तेमालु थियल आहे ऐं हिते अन इस्तेमालु न थी आहे, इहा थोरो मुंझाईंदड़ हुई, जेका मां वाज़े करी कई आहे हिनखे। ॿीहर वीडियो जेकॾहिं तव्हांखे रिवाइंड करे ॿुधंदो, पोइ तव्हांखे वरी बि सम्झ में अची वेंदी। जेका ॻाल्हि सम्झ में न अचे त तव्हां उन वीडियोज़ खे वरी थोरो पोइ ते रिपीट करे ऐं वरी अॻिते ॿुधंदा कयो त वरी सम्झ में अची वेंदी तव्हांखे। बार बार मूंखे सम्झाइण जी ज़रूरत न आहे, टेक्नोलॉजी तौरु। हाणे हिनखे ॾिसूं छा आहे, they read, he likes, I work, etc. The present is equal to the present simple tense या definite tense। तो हिते जेको आहे सो रीड यानी सब्जेक्ट जॾहिं आई वी यू दे प्लूरल नाउन हूंदा, उन सां को बि वर्ब सां एस ई एस या आई एस इस्तेमालु न थींदी आहे। ही शीट ऐं सिंगुलर नाउन हूंदा, उन सां एस इस्तेमालु थींदी आहे या ई एस या आई एस इस्तेमालु थींदी आहे। अहिड़ी तरह सां इहा बयानु कयल आहे। जीअं सो आई वी यू दे, इन सां सभिनी सां लिखियलु आहे रीड, लाइक, वर्क, लिव्स, लिव, वॉच, डू, हैव। ऐं ही शीट ऐं सिंगुलर नाउन इस्तेमालु थींदो, हुन सां ॾिसो एस इस्तेमालु थी हल रीड्स, लाइक मां लाइक्स आहे, वर्क मां वरी वर्क्स एस लॻी अथसि, लिव मां वरी लिव्स आहे, वॉच मां वॉचिस ई एस जो वाधारो आहे, डू मां डज़ आहे, ई एस जो इज़ाफ़ो आहे, ऐं हैव मां हिते वी ई ख़तमु आहे, पोइ वरी एस लॻाई वई आहे हैज़, हैव्स न थींदो आहे इहो। सो ही जेको आहे सो ही शीट वारी फॉर्म्स आहिनि, सूरतूं जेके आहिनि ही शीट्स आहिनि प्रेज़ेंट सिंपल टेंस जे अंदरि। इंग्लिश स्पीकर्स इन्हनि सां माना ही शीट ऐं सिंगुलर नाउन सां लाज़मी तौर ते एस ई एस या आई एस इस्तेमालु कंदा आहिनि, ख़ाली पॉज़िटिव में। इंट्रोगेटिव नेगेटिव वग़ैरह ठहंदो, हुन में डू डज़ इस्तेमालु थींदी आहे। अचो त हेठियां जुमिला पढ़ूं। छो त रिमेंबर इहा ॻाल्हि यादि रखो कहिड़ी, त ही शीट ऐं सिंगुलर नाउन सां तव्हांखे हीअ एस जेको आहे सो न विञाइणी आहे। एस यादि करे इहा माना तव्हां हिन में इस्तेमालु कंदव। जीअं ही वर्क्स, शी लिव्स, इट रेन्स, एस, एस खे यादि कयो। ही शीट जॾहिं बि सब्जेक्ट इस्तेमालु थिए त तव्हांखे एस विसारणी न आहे, इहा ज़हन नशीन करे छॾियो इहा ॻाल्हि। हाणे जुमिला पढ़ूं असां। पहिरियों जुमिलो आहे आई वर्क इन अ शॉप, मां दुकान में कमु कंदो आहियां, माना को दुकानु आहे उते कमु कंदो आहियां। माई ब्रदर वर्क्स इन अ बैंक, ऐं मुंहिंजो भाउ बैंक में कमु कंदो आहे, माना का बैंक आहे उते। अ जी माना हिते का बैंक न इशारो आहे, कंहिं दुकान न इशारो, अ जी माना इहा आहे। सो मां दुकान ते कमु कंदो आहियां ऐं मुंहिंजो भाउ वरी बैंक में कमु कंदो आहे। सिंधी में ॾिसो, मां दुकान ते कमु कंदो आहियां, हिते ते जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, हिते इन इस्तेमालु थियल आहे। मां दुकान ते कमु कंदो आहियां, मुंहिंजो भाउ जेको आहे सो बैंक में कमु कंदो आहे। बैंक ते सिंधी में न चवंदा आहियूं, सो हिते इन लिखियलु आहे। तव्हां लफ़्ज़नि ते गौर न कयो, माना सम्झण जी कोशिशि कयो, महिरबानी कयो। ॿियो जेको आहे सो लफ़्ज़ आहे लिंडा लिव्स इन लंडन, हर पेरेंट्स लिव इन स्कॉटलैंड। लिंडा लंडन में रहंदी आहे ऐं हुनजा वालदेन वरी स्कॉटलैंड में रहंदा आहिनि। इट रेन्स अ लॉट इन विंटर, सियारे में तमामु घणी बरसाति पवंदी आहे। हीउ जुमिलो जेको आहे लिखियलु आहे, इट रेन्स माना बरसाति पवंदी आहे, मींहुं पवंदो आहे। इट सां एस लॻी आहे हिन सां, अलॉट माना तमामु घणो, इन विंटर मां सियारे में। ही ऐं आए सां हैव लॻंदी आहे, ही शी इट ऐं सिंगुलर हुन सां हैज़ थी वेंदी आहे, ठीकु आहे। जीअं जॉन हैज़ अ शावर एवरी डे, जॉन रोज़ शावर में विझंदो आहे। हिते हैज़ जी माना जेको आहे सो जनरल मीनिंग थो करे,
जेका को शावर खे छा कबो आहे यानी उन में विंझिबो आहे, इन करे हैज़ जी माना विंझण जी थी निकिरे। जॉन हैज़ अ शावर, जॉन शावर में विंझंदो आहे। इन करे जेकॾहिं लफ़्ज़नि ते ग़ौर कयो आहे, हैज़ जिथे बि तव्हां ॾिसंदा आहियो, सेखारींदा आहियो या सिखंदा आहियो, जिथे बि हैज़ या हैव ॾिसण में ईंदी त परफेक्ट टेंस आहे, बसि फतवा ई हिकिड़ी। हीअ प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। तव्हां पोइ हिते मथे जेको आहे सो पढ़ी आया आहियो, हीअ लिखियलु आहे न प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, कंटिन्यूअस टेंस न आहे इहो, या परफेक्ट न आहे। तव्हांजी फतवा आयल हूंदी आहे बाबा जिथे बि हैव ऐं हैज़ ॾिसण में अचे त परफेक्ट आहे, बसि परफेक्ट आहे। जल्दी में फतवा अची वेंदी परफेक्ट आहे, परफेक्ट न आहे। हीअ सिंपल टेंस आहे। हिते माना अथसि व्यंजन जी अथसि। जॉन हैज़ अ शावर एवरी डे, जॉन रोज़ शावर में विझंदो आहे या विझे थो रोज़ानो। ठीकु आहे। स्पेलिंग रूल्स तव्हांखे जेकॾहिं सिखणा पवंदा, अपेंडिक्स 5 ॾिसंदोसीं। हीअ तीर जी माना सी माना ॾिसो अपेंडिक्स 5 अपेंडिक्स पोइ हिते हिन किताब जे अंदरि पोयां लिखियलु आहे। हाणे ई एस किथे किथे इस्तेमालु थींदी आहे, हीअ लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि त उनजे पोयां जेको आहे सो ई एस लॻंदी आहे, यानी एस ते ख़तमु ते श, यानी एस एच शीन जो उचार निकिरे, यानी सी एच वरी चे जो उचार निकिरे त पोइ काफ़ जो कढंदी त पोइ ई एस न लॻंदी आहे, ख़ाली एस लॻंदी। ऐं भई जेके पास आहे त पासिस थींदी, एस ते ख़तमु थियो। ऐं फिनिश आहे त फिनिशिस थींदो, अहिड़ी तरह सां ई एस लॻंदी। वॉच आहे त वॉचिस थींदो। इहा जेका बयानु थिए टिनि तरीक़नि सां। वरी वाए ते जॾहिं को बि लफ़्ज़ ख़तमु थो थिए त उन वाए खे आए करे पोइ ई एस लॻाए थो वञे। शर्त इहो आहे त उन वाए खां अॻु में जेको आहे सो कॉन्सनंट हुजे, हिकिड़ो डी कॉन्सनंट अथसि। अहिड़ी तरह सां स्टडीज़ थींदो। ट्राए वाए खां अॻु में आर आहे जेको कॉन्सनंट आहे, इन जी बि कॾहिं वज़ाहत कबी। वरी आख़िरि में हिन जा यूनिट्स मौजूदु आहिनि, पोइ आख़िरी यूनिटनि ते पहुचंदासीं त हिन जी वरी उते वज़ाहत कंदासीं। सो अहिड़ी तरह सां डू आहे त ओ ते को बि लफ़्ज़ ख़तमु थिए थो त उन सां ई एस लॻे थी, डू डज़ गो गोज़ में वग़ैरह वग़ैरह। हाणे सेक्शन बी बचा आहिनि आख़िरी, पोइ यूनिट जेको आहे सो पूरो थी वेंदो। हाणे हीअ सेक्शन जेको आहे सो बी आहे। उन बी सेक्शन में चए थो वी यूज़ द प्रेज़ेंट सिंपल फॉर थिंग्स दैट आर ट्रू इन जनरल और फॉर थिंग्स दैट हैपन समटाइम्स और ऑल द टाइम। हीअ डेफिनेशन आहे सिंपल टेंस जी। इंग्लिश स्पीकर्स जेको आहे सो डेफिनेशन कई आहे उन त चए थो असां अंग्रेज़ था चवनि, असां प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु कंदा आहियूं अहिड़नि कमनि जे लाइ। फॉर थिंग्स माना थिंग्स जी माना आहे कम, ॻाल्हियूं। ठीकु आहे। शयूं जेके वठिबियूं आहिनि उहे न, कमनि जी ॾांहुं इशारो आहे। अहिड़ा कम, अहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ियुनि शयुनि जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। देट आर ट्रू इन जनरल, आम तौर ते जेके हक़ीक़त हुजनि। ट्रू माना हक़ीक़त हुजनि, इन जनरल माना आम तौर ते, इन जनरल। सो जेके आम तौर ते ॻाल्हियूं असां हक़ीक़त में हुजनि, उन्हनि ॻाल्हियुनि खे जे लाइ असां प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु कंदा आहियूं। और फॉर थिंग्स दैट हैपन समटाइम्स, ऐं अहिड़ा कम या अहिड़ियूं ॻाल्हियूं या अहिड़ियूं शयूं जेके कॾहिं कॾहिं थींदियूं हुजनि, समटाइम्स और ऑल द टाइम, या हर वक़्तु थींदियूं हुजनि। अहिड़ा कम या अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके हर वक़्तु थींदा हुजनि, उन्हनि जे लाइ बि प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो आहे। जीअं ॾिसो हीअ जुमिला पढ़ूं हाणे। आई लाइक बिग सिटीज़, मूंखे तमामु वॾा शहर वणंदा आहिनि। तमामु वॾा, बिग जी माना तमामु वॾा शहर मूंखे वणंदा आहिनि, जेके जिन जी साइज़ वॾी हुजे, माना पखेड़। ठीकु आहे। द शॉप्स ओपन एट 9 o'clock एंड क्लोज़ एट 5:30। दुकान 9 वॻे खुलंदा आहिनि ऐं 5:30 वॻे बंदि थींदा आहिनि शाम जो। ठीकु आहे। सुबुह जो 9 खुलंदा आहिनि दुकान ऐं बंदि वरी 5:30 बजे थींदा आहिनि, 5:30 में। सो इहो जनरल आइडिया ॿुधायो न। टिम वर्क्स वेरी हार्ड, टिम वॾो महिनती आहे। ही स्टार्ट्स एट 7:30 एंड फिनिशिस एट 8 o'clock इन द इवनिंग। टिम तमामु वॾो महिनती आहे, कम ते चढ़ंदो आहे 7:30 बजे ऐं जेको आहे सो 8 वॻे शाम जो लही ईंदो आहे, इन द इवनिंग। असां वटि शाम 8 बजे न हूंदी, राति हूंदी आहे, पर हिते 12 ताईं तव्हांखे इन द इवनिंग करे इस्तेमालु करिणो आहे। हीअ लफ़्ज़ इंग्लिश स्पीकर्स राति जो 12 ताईं इन द इवनिंग वारो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि। जेकॾहिं 9 हुजे तॾहिं बि इन द इवनिंग, 10 o'clock हुजे तॾहिं बि इन द इवनिंग, 11 o'clock हुजे तॾहिं बि इन द इवनिंग हुजे। ठीकु आहे। 11:59 ताईं इन द इवनिंग। सो टिम तमामु वॾो महिनती आहे। उहो 7:30 बजे कम ते चढ़ंदो आहे। स्टार्ट्स जी माना मां इहा थो कयां हिते, यानी कमु शुरू कंदो आहे पंहिंजे दुकान में, ऑफिस में, किथे बि कम ते 7:30 चढ़ंदो आहे ऐं राति जो 8 वॻे लही ईंदो आहे। फिनिशिस जी माना इहा थो कयां मां हिते, लही ईंदो आहे माना ख़तमु कंदो आहे, कमु पूरो करे ईंदो आहे। ठीकु आहे। त लफ़्ज़नि ते ग़ौर करण जी ज़रूरत न आहे, मक़सद खे कढण जी ज़रूरत आहे हितां। दी अर्थ गोज़ राउंड द सन, ज़मीन सिज जे चोफेर फिरंदी आहे। या त गो जी माना वञणु कढंदव तव्हां, सिज ज़मीन चोफेर वेंदी आहे, त इहा माना निकिरंदी न हिते हिन लफ़्ज़नि ते ग़ौर करण खां पोइ। पर असां आम तौर ते चवंदा आहियूं ज़मीन सिज जे चोफेर फिरंदी आहे, त गो जी माना फिरणु आहे।
राउंड इन में ॿुधाए थो त माना फिरण जे ॾांहुं इशारो आहे। वी डू अ लॉट ऑफ डिफरेंट थिंग्स इन आवर फ्री टाइम। असां पंहिंजे वांदिकाईअ वारे वक़्त में मुख़्तलिफ़ केतिरा ई मुख़्तलिफ़ कमु कंदा आहियूं। अ लॉट ऑफ माना केतिरा ई, डिफरेंट माना मुख़्तलिफ़ थिंग्स माना कमु, डू माना कंदा आहियूं। माना असां पंहिंजे वांदिकाई वारे वक़्त में केतिरा ई मुख़्तलिफ़ कमु कंदा आहियूं, केतिरा ई घणा ई कमु कंदा आहियूं, घणा ई कमु कंदा आहियूं। असां सिंधी में ट्रांसलेशन सॼे जुमिले जी करे करे कढंदासीं। लफ़्ज़ लफ़्ज़ ते जेकॾहिं हिते लफ़्ज़ जी माना उहा निकिरंदी त कढी सघूं था, पर जेकॾहिं सॼो जुमिले जी माना कढंदो त जनरल आइडिया थी पवंदो। इट कॉस्ट्स अ लॉट ऑफ मनी टू स्टे एट लग्जरी होटल्स। पुरा साइश जेके होटल हूंदा आहिनि, सहूलियतूं जिन में घणियूं हूंदियूं आहिनि, अयाशी वग़ैरह हूंदी आहे, लग्जरी होटल्स हूंदा आहिनि उहे। असांखे पुरा साइश होटलनि में रहण में तमामु घणो पैसो ख़र्चु ईंदो आहे। माना जेके पुरा साइश होटल हूंदा आहिनि उते रहण में तमामु घणो पैसो ख़र्चु ईंदो आहे। इहा जनरल आइडिया में माना इट कास्ट्स माना पैसो ख़र्चु ईंदो आहे, पैसा लॻंदा आहिनि। ठीकु आहे। अ लॉट ऑफ माना तमामु घणा, अ लॉट ऑफ मनी, तमामु घणा पैसा ख़र्चु ईंदा आहिनि टू स्टे एट लग्जरी होटल्स। माना जेके पुर आसाइश अयाशी वारा होटल हूंदा आहिनि उन में रहण में तमामु घणो पैसो ख़र्चु ईंदो आहे। जनरल माना कढंदासीं हिन जी। हाणे जेको आहे सो सेक्शन सी आहे। सेक्शन सी में ऑलवेज़, नेवर, ऑफ्टन या ऑफन, समटाइम्स, यूजुअली प्लस प्रेजेंट सिंपल टेंस इस्तेमालु कंदासीं। हाणे हिन में हीअ जेके जुमिला पढ़ूं था त हीअ जुमिला कीअं आहिनि। सू ऑलवेज़ अराइव्स एट वर्क अर्ली। सू हमेशह सवेर ई कम ते पुॼंदी आहे। हीअ जेको अराइव्स लफ़्ज़ आहे इहो प्रेजेंट सिंपल टेंस आहे। इन खां अॻु में एडवर्ब इस्तेमालु थी आहे ऑलवेज़, माना हमेशह, सदाईं सदाईं सवेर जेको आहे सो कम ते पुॼंदी आहे। हीअं न थींदो नॉट लिखियलु आहे सू अराइव्स ऑलवेज़, पोइ ऑलवेज़ जेको आहे सो अराइव्स खां बाद में इस्तेमालु थिए। रेमंड मर्फी थो चए त इहो ग़लति आहे, ईअं न थींदो। अराइव्स जेको आहे ऑलवेज़ जे अॻियां वर्ड जेको आहे ऑर्डर उहो ख़राबु थी पवंदो। लफ़्ज़नि जी तरतीब ॾिसो। आई यूजुअली गो टू वर्क बाय कार बट समटाइम्स आई वॉक। मां अक्सर करे पंहिंजी ड्यूटी ते यानी कम ते वेंदो आहियां, वर्क प्लेस जेका आहे होॾे वेंदो आहियां त कार ते वेंदो आहियां, पर कॾहिं कॾहिं जेको आहे सो मां पंधु वेंदो आहियां। हाणे हिते जेको आहे सो हिते गौर करण जी ज़रूरत आहे त जेको गो जे अॻियां यूजुअली इस्तेमालु थियल आहे, पर वॉक वरी समटाइम्स ऐं आए जे जेको आहे सो अॻियां इस्तेमालु थियल आहे हिते। बट समटाइम्स आई वॉक, ईअं न थियल आहे त बट आए जेको आहे सो वॉक समटाइम्स। सो हिते वरी गौर बट खां पोइ ॾिसो त समटाइम्स अॻ में इस्तेमालु थियो आहे, पोइ आहे, पोइ वरी वॉक। सो अहिड़े क़िस्म जी कंस्ट्रक्शन जॾहिं अचे बट सां, यानी जेको आहे सो कंजंक्शन इस्तेमालु थींदी आहे, त पोइ वरी समटाइम्स अॻियां जेको इस्तेमालु करे सघो था। हीअ जेको लफ़्ज़ आहे समटाइम्स या यूजुअली या ऑफ्टन या नेवर या ऑलवेज़ हिते इस्तेमालु करे सघो था इन सब्जेक्ट खां बि अॻ में। सो हीअ जेको आहे सो असांखे हिते सम्झाइण जी ज़रूरत हुई, पर हीअ जेको आहे सो हीअ बि हिकिड़ी पॉइंट आहे जेका हिते बयानु न आहे थियल, पर तव्हांखे सम्झाई थी वञे। सो हीअ ग़लति थी पवंदो, आहे गो यूजुअली ग़लति आहे, आहे यूजुअली गो थींदो। माना छा आहे, मां अक्सर करे कम ते जेको आहे सो पंहिंजी ड्यूटी सां कार ते ई वेंदो आहियां, पर कॾहिं कॾहिं पंधु बि वेंदो आहियां। इन जी माना इहा आहे। जूलिया नेवर ईट्स ब्रेकफास्ट। जूलिया नाश्तो कंदी ई न आहे, कॾहिं कंदी ई न आहे। माना नेवर जी माना कंदी न आहे, बिल्कुलु न कंदी आहे, सफ़ा न कंदी आहे। माना ईअं हली वेंदी आहे, पोइ मंझंदि जी मानी खाईंदी आहे घणी या शाम जो खाईंदी हूंदी घणी, पर सुबुह जो नाश्तो न कंदी आहे। जूलिया नेवर ईट्स ब्रेकफास्ट, नाश्तो न कंदी आहे। हिते ईट्स जी माना कयां थो कंदी आहे, खाईंदी आहे माना। सो सिंधी मां सवली सिंधी में ट्रांसलेशन सिखो ऐं मानाउनि खे तमामु बहितरीनु बणायो, पंहिंजे दिमाग़ खे आज़ादु बणायो थो थी था वारे चकर खां, त उहो तव्हांजे लाइ ॾाढो बहितरीनु रहंदो। सो आम सिंधीअ में हिन जी माना कढण जी कोशिशि कयो। टॉम लिव्स नियर अस। टॉम असांजे भरिसां रहंदो आहे। हाणे हिते वरी कंदा आहिनि टॉम लिव्स नियर टू अस चवंदा आहिनि, हरू भरू बि प्रिपोजिशन, माना असां जे भरिसां, नियर टू अस। नियर खां पोइ का बि प्रिपोजिशन न इस्तेमालु थींदी आहे, ऑब्जेक्ट इस्तेमालु थींदो डायरेक्ट। छॾे ॾियो तव्हां हिन ग़लति तरीक़नि खे। सो इंग्लिश खे सम्झो। टॉम लिव्स नियर अस, टॉम असांजे भरिसां रहंदो आहे। हुई ऑफ्टन सी, अक्सर करे असां हुन सां मिलंदा कंदा आहियूं, सिंधी में चवंदो मिलंदा रहंदा आहियूं। ऑफ्टन माना अक्सर करे, घणो करे असां सां मिलंदा कंदा आहियूं या मिलंदा रहंदा आहियूं। सो ट्रांसलेशन करण जे लाइ आसान तरीक़ो अख़्तियार कयो सिंधीअ जो, त पोइ तव्हांखे सॼो इसेंशियल छा हर इंग्लिश जो किताबु तव्हांजे लाइ आसानु थी वेंदो ऐं आराम सां ट्रांसलेशन करे वेंदो। इन्हनि पुराणनि तरीक़नि खे छॾे ॾियो थो था थी वारे खे, रहियो रही रहिया वारे खे। महिरबानी तव्हांजी। जेकॾहिं मुंहिंजी वीडियोज़ तव्हांखे पसंदि आई आहे त तव्हां लाइक कयो, शेयर कयो हुनखे, ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो, ऐं ॿियनि ताईं पहुचाइणु हिनखे न विसारिजो। व्हाट्सअप ते शेयर कयो, तव्हां पंहिंजे फेसबुक ते शेयर कयो। हीअ वीडियोज़ ॿियनि ताईं पहुचंदियूं, मूंखे अप्रीशिएशन मिलंदी। मुंहिंजे कम जी जेकॾहिं साराह ऐं दाद मूंखे मिलंदो त मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थींदी घणी। त आईंदा जे लाइ मां तव्हांजे लाइ नवां वीडियोज़ बि अपलोड कंदुसि। पोइ नए तरीक़नि सां बि हूंदा, उन में वाइट बोर्ड थी सघे थो, मां टेक्नोलॉजी इस्तेमालु कयां, टच स्क्रीन जे हवाले सां
बोर्ड हूंदो उहो बि इस्तेमालु करे सघिजे थो, घणा तरीक़ा इस्तेमालु करे सघजनि था, पर अप्रीशिएशन ऐं दाद जी ज़रूरत आहे ऐं तव्हांजे फीडबैक जी ज़रूरत आहे मूंखे। महिरबानी तव्हांजी, अव्हांजा लख थोरा जो अव्हां मुंहिंजी वीडियो ॾिठी। महिरबानी।